तव्हां सम्झो ई नथा मुंहिंजी ॻाल्हि यार। छा नथो सम्झां? अरे यार पप्पा नओं घर वठूं था जेका महिल लॻो पियो सुठो करे वॾो वठूं न। त माना छा अंबाणी एंटी लाइ खपई आहे तोखे? छाजी एंटी लाइ यार? हिते 1 BHK 2 BHK में तगड़ो था कयूं। हुन 27 माड़े जो घर अथसि। हा ज़िंदगी थो जीए पप्पा। हिकु ॻाल्हि ॿुधाए, 27 माड़ा घर हिन कहिड़े कम जो? रहण वारा भाती 5 या 7 ॼणा ऐं 27 माड़ा घर ठारायो थी। कोई भाती 16 माड़े ते हुजे, कोई 22 ते हुजे, कोई 2 ते हुजे, त कहिड़े कम जो पोइ इहो? माना हिकिड़े घर में रही करे फोन ते ॻाल्हाईंदा हूंदा हिक ॿिए सां। कहिड़े कम जो अहिड़ो घर? ऐं सुभाणे भॻवान न करे हिकिड़े ॼणे जो बि नेटवर्क न हुजे त कम ई लही वियो न। अरे पप्पा अंबाणी खे पंहिंजी रिलायंस ऐं जियो जी नेटवर्क जी कंपनी, हुनखे छाजी नेटवर्क जी तकलीफ़ हूंदी यार? मिसाल जी ॻाल्हि नहीं, तव्हां अंबाणी सम्झी किचन में बीठी आहे खीर थी टकाए बीह करे ऐं सम्झो हाल में हुनखे कमु अची पियो ऐं हुनजी धीअ वेठी आहे 22 माड़े ते कन में ईयरफोन विझी करे। ॿुधंदसि छा? चवंदसि खीर गैस स्लो करण लाइ। हिते असांजे हॉल में मिंट मम्मी रड़कंदी अथव की तकिड़ो गैस स्लो कयो, तुंहिंजी बटन आयो न, हुनखे त ॿुधण ई न ईंदो छोरीअ खे। भेण तव्हां त चिराया थी पोइ 27 माड़ा घर ॾिसी करे, पर हे नुक़सान बि त ॾिसो न। ऐं ॿी ॻाल्हि तूं ई ॿुधाए, कम वारी माई हिननि खे सुथरो मिलंदी हूंदी? 27 माड़ा घर, फर्श ॿुहारी ऐं सफ़ाई, तो मज़ाक ॻाल्हि थी लॻे? ऐं भॻवान न करे सुभाणे कम वारी माईअ मन में चोर हुजे, हे सभु हॉल में वेही टीवी ॾिसंदा हूंदा, पोयां कुझु कमु ॿियो करे छॾे पोइ इन जे करे हिननि खे कम वारी माईअ पोयां घुमणो पवंदो हूंदो। पाण में विरायो हूंदो माड़ा, 8 माड़ा हे वञेसि पोयां, 8 माड़ा हो वञेसि पोयां। ऐं जंहिं ॾींहुं माई न आहिनि पोइ त छा हालत थींदी हितां अंबाणी ॿुधाए? पाण थोरी 27 माड़ा फर्श ॿुहारी कंदी, खणी थोरा घणा कपिड़ा करे छॾींदी हूंदी। पोइ हुनखे पैसे जी कमी आया, 50 त नौकर हूंदनि हुन वटि। अरे पप्पा एॾो वॾो बिज़नेसमैन आहे यार, कुझु न कुझु सोचे ठाराए हूंदो, चरियो थोरी आहे यार। हुनखे छॾियोसि पप्पा यार, तव्हां असां 2 BHK वठूं था न पप्पा प्लीज़ यार। 1 BHK नंढो पवंदो पप्पा, 1 BHK 25 लखे थो पए, 2 BHK 30 लख, माना 5 लख सिर्फ़ु भरे करे यार एक्स्ट्रा रूम तो मिले त ख़राबु थोरी आहे। भेण 5 लख ईअं चई में जी 5 रुपया आहिनि पप्पा यार, तव्हां बि त सोचो न यार। 1 BHK कहिड़े हिसाब सां चओ था? हिन खां वधीक छा कंदासीं? मम्मी ऐं मां रूम में सुम्हंदासीं, तूं भेण हॉल में सुम्हंदव न, हिन खां वधीक छा कंदासीं? पप्पा हाणे हॉल में सुम्हां? हा छो? रूम में बि उहो ई पलंग चादर विहणो, हॉल में बि उहो ई, छा फ़र्क़ु आहे? अरे पप्पा मां हिन करे पोइ चवां की हुते छा मामा छोकिरी ॻोल्हे थो न, त पोइ शादीअ पोइ जे हिसाब सां सोचे करे वठूं पप्पा, सही रहंदो न। छा शादी खां पोइ हिसाब सां? शादी खां पोइ बि उहो ई पलंग चादर विहणो खपे। खणी तुंहिंजे ज़ाल जे करे हिकिड़ो चादर विहणो एक्स्ट्रा लॻंदो, त मम्मीअ पई आहे सेटीअ में कढी ॾींदा न पाणे। अरे पप्पा 2 BHK में हिकु ॿियो बि फ़ाइदो आहे न, छा हुन में अटैच बाथरूम हूंदो, टॉयलेट हूंदो, त सुबुह तकलीफ़ न थींदी। न त वरी छा हिते हिकिड़ो ई हूंदो त हर कोई हिक ॿिए लाइ बीठो हूंदो, सुबुह हिकु निकिरे त ॿियो वञे, जाम तकलीफ़ थींदी पप्पा। माना एॾनि सालनि ताईं इहा तकलीफ़ आई न आहे। जिते कोई लॻे थो तकलीफ़ थींदी त साम्हूं सरकारी जेको ठहियल आहे 5 रुपया भरे वञे, उनजे करे मां 5 लख न भरींदुमि, 2-250 अञा ख़र्च करे उतां लाइ चंपल वठी छॾिजां रबड़ हिकिड़ी। हेलो एवरीवन, आई होप तव्हांखे वीडियो पसंदि आई। अगर पसंदि आई त लाइक एंड कॉमेंट ज़रूरु कजो, जेके बि ॼणा फेसबुक ते ऐं यूट्यूब ते ॾिसनि था। एंड शेयर बिल्कुलु कजो, अगर तव्हांखे जाम सुठी लॻी त शेयर कजो, ओके लॻी त बि शेयर कजो, मे बी ॿियनि खे सुठी लॻे। एंड मोस्ट इंपॉर्टेंट थिंग इज़ सब्सक्राइब। जंहिं बि अञा ताईं सब्सक्राइब न कयो आहे त बिल्कुलु प्लीज़ हिनखे सब्सक्राइब कयो चैनल खे। सब्सक्राइब करण त छा थींदो, जंहिं महिल बि मां न्यू वीडियो विझंदुमि तव्हांखे ऑटोमेटिकली फ़ोन ते नोटिफिकेशन अची वेंदो। नेक्स्ट वीडियो जल्दी ईंदी। टिल देन टेक केयर एंड जय झूलेलाल।